मोरो ख़बर शामिल कर दी। मोरो सिनेमा जी तहसील अल्ताफ़ सोमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो शहर के लतीफ़ कॉलोनी के रहवासण में स्मात हबीबा डायरी नेशनल प्रेस क्लब रजिस्टर्ड मोरो के साफ़िन के ॿुधायो त केस तां हथ खणाइण जे लाइ अवैस बबर मुजाहिद शाह बरकत शाही अली हसन ट्रक जमादार ऐं साजिद समेत 8 ॼणनि मुंहिंजे 10 साला पुटु अकबर डायरी खे अगवा करण जी कोशिश ऐं मज़ामत ते मुंहिंजे पुटु अकबर खे तशद्दुद करे बांह भञी छॾी। अहिड़ो कचो फरियाद मूं मोरो थाणे ते दाख़िल करायो आहे। पुलिस इदास लाइ लेटर ॾिनो आहे। DSP मोरो सरदार ख़ान छांडियो मूंखे मुकमल इंसाफ़ जी ख़ातिरी कराई आहे। हिन वधीक चयो त मुंहिंजे पुट जा मोहम्मद डायरी खे कुझु अरसो अॻु क़तल कयो वियो हुयो, जंहिंजो क़तल केस कक्कड़ शहर जे कोट सगोरीअ में हली रहियो आहे, जंहिं तां हथ खणाइण जे लाइ जवाबदार मूंखे टार्चर करे रहिया आहिनि। मूंखे मुंहिंजे औलाद खे क़तल करण ऐं संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मां चीफ जस्टिस हाई कोर्ट सिंध डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज दादू ऐं SSP नौशरो फ़िरोज़ खां मुतालबो करियां थो त मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं जवाबदारनि खे केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार कयो वञे। मुंहिंजो मसइलो इहो आहे त मुंहिंजो नंढड़ो मोटरसाइकिल ते वियो पियो। मोटरसाइकिल ॼण त जेॾीमहिल 2 मोटरसाइकिलूं हुन जे पोयां लॻियूं ऐं हीउ छोकिरो भॼण जी कोशिशि करे ऐं वापसी घर ॾे भॼण आयो त मां पंहिंजी जान बचायां त हू हुननि छा कयो जो भॼी अचे। गाॾी त हई पर हुन छोकिरे मुंहिंजे खे राड का अहिड़ी का धक हयूं जेकी हीअ हॾी बि टुटी पई ऐं छोकिरो मुंहिंजो बेहोश थी वियो। पाणी पी वियो, जुमे जो ॾींहुं हुयो ऐं उन ॾींहुं रश बि हुई ऐं छोकिरे खे मां अहिड़ी हालत में खणी इस्पताल ते आई आहियां। पोइ मूं बचायो आहे। चए छोकिरे खे तमामु छोकिरे जी हालत ख़राबु हुई ऐं जंहिं बावजूदि हिन जी हॾी भॻल आहे ऐं हिन खे ॿियूं बि चोटूं इलाही आहिनि जेके 6-7 ॼणा हिन जे पोयां लॻा आहिनि। केरु पोयां लॻासि? पोयां आहिनि हिकिड़ो अवैस बबर आहे ऐं मुजाहिद शाह आहे, बरकत शाही आहे ऐं साजूमल आहे ऐं ॿियो हिकिड़ो जमादार इहो अली हसन आहे ऐं अशरफ उहो हुनजो बरकत शाही जो भाउ आहे। जेके डीलर आहिनि हू मूंखे धमकी था ॾियनि त तूं हटी वञ, पंहिंजे पुट जे केस तां हटी वञ। मुंहिंजो छोकिरो जो केस आहे, नालो छा आहे? उहो जान मोहम्मद डायरी। जी जी जान मोहम्मद डायरी जे केस तां चवंदा हथ खण